वाटर सप्लाई कम से कम अंदाज़न 1500 घरनि खे 4 ॻोठनि जेको दुर्मामंद ॻोठ त काफ़ी वॾो आहे। पोइ उन खां अॼु सुमार ॻोठ लॻे थो, उन सां अॼु मूसा ॻोठ लॻे थो, अॼु यूसुफ ॻोठ लॻे थो। हे कई ॻोठनि जो इन में अञा ताईं पाणी जी नफ़ारम 15 ॾींहंनि खां बंदि। कुझु मोटरियूं जेकियूं इन पासे खां लॻल नालीअ खां पाणी त अचे थो, इहो त कई ॾींहंनि खां बंदि। बाक़ी तो जो साम्हूं तव्हांखे असां विज़िट करायो जेको टोटल मोटरियूं सभु नाक़स कारकर्दगी, जेकी खूह में गंदो पाणी जेको अॻियो पीआरियो पियो, इहो बि अॼु ताईं नथो अचे। मोटरियूं सभु हालत केबलियूं बस्ट लॻी पयूं आहिनि। कई असां हुक्मरान खे मुर्ज़ा यार मोहम्मद खे बि असां कयो, चेयरमैन खे। बाक़ी कुझु अहिड़ा चेयरमैन नाज़िम अगरि असांजे वटि रहियल आहिनि जेका चेयरमैन अञा सी पालारी साहिबु, उहो त असां ॾिठो बि कोन्हे कहिड़ो चहिरो अॻे फोटुनि में सभु असां ॾिठो, अञा आयो ई कोन्हे असां वटि। त असां फ़ोन बि कई आहे, रिसीव करण लाइ को तयारी कोन्हनि। असां हिन जा जेका ऑफिसर आहिनि उन्हनि खे फ़ोन कई आहे, सभु चवनि था असां पाण त दुर्मंद ॻोठ वारनि खां तंग आहियूं। जो ठीकु आहे, शिकायत त हर माण्हुनि खे आहे, मजबूर जी असांखे अॼु एतिराज करिणो पियो। घुर इहो त असांखे जेका ई मोटरियूं बंदि आहिनि जेकियूं कई ॾींहंनि खां, जेकियूं असांजे ॿार बचा गर्मीअ में कई दूर दूर जी पाणी माना भरे ईंदा आहिनि, त उन में बिजली त पहिरीं न आहे, त जेतिरी बिजली हले थी त उन में ई मोटरियूं कोन्हनि, त पोइ उन में जेका सोलर ते मोटरियूं ॿिए ॿनी ॿारे वारे जूं हलंदियूं आहिनि ज़मीनदारनि जूं, उतां जी पाणी असां भरंदा आहियूं। जेका वाटर सप्लाई सरकारी पाणी आहे जेको अॼु ताईं असांखे 15 ॾींहंनि खां मिले ई नथो। जंहिंजी मोटरियूं ख़राबु आहिनि तंहिंजी का उहा त अॻे न बिजली आहे, करे कई ॾींहंनि खां PMT कटिजनि थियूं। उहो PMT असां पंहिंजे पैसे ते बलदूदे ते लॻाईंदा आहियूं, उहो बि को टाउन जे तरफ़ खां कुझु बि असांखे मिलियो न आहे। ऐं मोटरियूं तव्हांजे साम्हूं जेको विज़िट कयो तो मोटरियूं बि ख़राबु लॻियूं, केबलियूं बस लॻियूं, कहिड़ो ॾियण वारो के इहे बि अहिड़ो की न आहिनि, इहे बि कई सालनि जूं आहिनि जेके हाणे ख़राबु थियूं, तंहिंखे वरी मरम्मत करण लाइ को तयारी न आहे। कारकर्दगी अञा ताईं हिते त इलेक्शन में त सभु ईंदा आहिनि, चाहे टोटल असांजा जेका दोस्त यार जेका हूंदा आहिनि, जेका माइट मिट हूंदा आहिनि, उहे सभु ईंदा आहिनि, घुरंदा घर घर त ईंदा आहिनि। बाक़ी हाणे उन्हनि खां घर जो पुछ बि का ख़बर न आहे। बाक़ी नुमाइंदा त इलेक्शन खां पोइ असां वटि आया ई कोन्हनि, न असां वटि पाणी जी फराहमी, न आबाद मलीर त आबाद आहे, मलीर कहिड़े में बिजली त न आहे। हुते हर के पंहिंजे सोलर प्लेटियूं लॻाए पंहिंजो आबाद करे वेठा आहिनि। क मलीर मां नुमाइंदनि मां छा आहे, असेंबली में वेठल केरु ॿुधंदो? उन्हनि ते पुॼाइण वारा जेका असां नुमाइंदा आहिनि, चेयरमैन आहिनि, जेका असांजा MNA MP आहिनि, अॼु ताईं असां वटि आया ई कोन्हनि। ॿुधण वारो केरु? बाक़ी असांजे न्यूज़ जे अगरि सोशल मीडिया जे तरफ़ खां असां अगरि का ॻाल्हायूं था, को असां रिस्पॉन्स ई नथो अचे, न केरु असां वटि अॼु ताईं आयो। उनखे इहो पैगाम ॾियूं था, बाबा ॿिए कंहिंखे आवां ॾियो न ॾियो, त पंहिंजो संदसि ॻोठ ई उञो पियो मरे। 15 ॾींहंनि खां असां कई फ़ोनियूं उनखे कयूं आहिनि, असां उन नुमाइंदा उन्हनि मोकिलिया, असां उन नुमाइंदनि खे उन्हनि विज़िट बि कयो, हलिया विया, असांजी फ़ोनियूं अॼु ताईं को रिसीव करण लाइ तयार ई न आहिनि। त उन्हनि मां छा उमेदु रखूं? त मजबूरन जे असांखे एहतिजाज उनजे ख़िलाफ़ु करिणो पियो, त असां रोड ते वेठासीं, असां एहतिजाज कयो। हाणे मजबूरन अगरि 2-3 ॾींहं अंदरि इहो मसइलो हल न थियो, शायदि असां पंहिंजी ॿार बचा बि रोड ते खणी एहतिजाज कंदासीं।